IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त पुलिस वटि वसीलनि जी खोट आहे। ॾींहों ॾींहुं क्राइम जी शरह वधी रही आहे। हाणे हुकूमत तरफ़ां वसीला मिली रहिया आहिनि। केतिरा ई केस अकलाया विया आहिनि। अदालत हिदायत कई आहे त प्रोसिक्यूशन ऐं जांच जे मरहले खे बहितर बणायो वञे। पुलिस तरफ़ां जेके अॻिभराई रिपोर्टूं आहिनि इन्हनि खे वधीक बहितर ऐं फाल बणायो वेंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बहार। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।